मेड़ में ख़बर ईंदा हलो त मेड़ में अगवा बाद क़तल थियल नौजवान साहिल गांगरो जे क़तल ऐं मेड़ में बदअमनी ख़िलाफ़ मेड़ बार जे वकीलनि पारां सदर वकील अब्दुल हलीम बुगियो, जनरल सेक्रेटरी वकील सईद अहमद पंवर, हाई कोर्ट वकील रियाज़ मैसर जी अगवाणी में मेड़ कोर्ट जे आते खां कोर्ट जे मुख्य गेट ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौके ते मुज़ाहिरे ख़िताब कंदे हिननि चयो त नौजवान साहिल गांगरो खे बेदर्दी सां क़तल वारे वाक़िए जे केस में दहशतगर्दी जा कलम लगाए जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आंदो वञे ऐं कातिलनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। हिननि चयो त अफ़सोस जो मेड़ में बदअमनी वधी वई, को बि शहरी महफ़ूज़ न आहे, हर रोज़ चोरियूं फुरूं महमूल बणियल आहिनि। हिननि घुर कई आहे त नौजवान साहिल जे क़तल में मुलविस जवाबदार गिरफ़्तार करे मेड़ में बदअमनी ख़त्म करे ॾोहरनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।